अंसर है तो के गलो मां कुत्ते दे मजबून लिखण लाइ चयो लिखी आयो हां। साईं मां कुत्ते दे पेन रखण वारो हुयमि, कुत्ते चकवाणी विधो। यार मां पंहिंजे पीउ खे चयुमि भाॼो वठी ॾे। हुन चयो न तूं सॼो ॾींहुं तंग कंदे सभिनी खे। मां चयोमांसि न, जॾहिं सभु सुम्ही पवंदा न पोइ मां वॼाईंदुमि। यार मां सोचियो 4 शादियूं कंदुमि, 2 मारींदियूं 2 बचाईंदियूं, पर हक़ीक़त ईअं थी आहे 2 पकड़नि थियूं 2 मारनि थियूं। अंसर ओडी छोकरी मुखे ॾिसी खिले थी। हा पोइ इन में कहिड़ो वॾी ॻाल्हि आहे। मां जॾहिं पहिरियों दफ़ो तोखे ॾिठो न 3 ॾींहं खिलियो हुउमि, 3 ॾींहं। अॼु भला ख़ुशि लॻो पियो हां? हा यार हिकिड़ो कमु VIP करे आयो आहियां। वरी कहिड़ो? बोर्ड ते लिखियलु हुयो टपण वारो गॾु हुआ। मां वरी उहो ड्राए लिखी आयो मां त लिखण वारो गॾु हुआ। वञ मानी कराए, महिमान आया थी। सब आया हो, हया शर्म न आवे? न उन्हनि जो यार ट्यूशन जो टाइम वठी पिया अचूं। यार ख़बर पियो राति असांजे घरां चोरी थी वई। असांजे घरां? हा चोर 200 बादशाह मूंखे। पोइ मां कबट ॾेखारियोमांसि पैसनि वारो, कबट ॾेखारियोमांसि, पोइ मूंखे 200 ॾेई हलियो। केरु तूं हिते छो वेठो आहीं? मां उहो आहियां जेका रोज़ 200-300 माण्हू माफ़ी वठंदा आहिनि। केरु तूं? मां न सम्झ में। फ़कीर यार पिनण वारो। ॿुध अंसर है, हल यार उन पाण वारे दोस्त खे सम्झायूं शादी तो करे, छोकिरी चरी अथसि। छो असां सम्झायोसि? मुंहिंजी ज़ाल बि चरी, मुंहिंजी शादी सां ख़ुशीअ सां झुमिर पोइ हाणे। हा न सम्झाईंदासीं। हिन महिल ताईं तोखां मच्छर नथा मरनि, मुंहिंजे कननि में आवाज़ था अचनि। साईं मच्छर सभु मारे छॾिया आहिनि, इहे हिननि जूं बेवा ज़ालूं आहिनि। अंसर जी साईं। कुत्तो पुछ छो लुड़ाईंदो आहे? साईं साइंस जे उसूल जे मुताबिक़ पुछ में एतिरो दम न आहे जो कुत्ते खे लोॾाए सघे। अंसर है जी साईं। अलामा इकबाल मरण खां पहिरियां छा हुयो? साईं मरण खां पहिरियां ज़िंदा हुयो। अरे अंसर जी साईं। जे माण्हू खे ॿुधण में न अचे न इंग्लिश में छा चइबो? साईं तव्हां कुझु बि चई सघोसि था, हुनखे त उहो ई ॿुधण में न ईंदो। काॾे थो वञे? लेटरिन ॾे। पोइ मोबाइल काॾे लेटरिन थो खणी वञे? यार हलाईंदुमि न। हा मां सम्झो यार रिंगटोन भरींदे न मां। वाया था यार तूं त। ॿुध, हा हेॾा अकुल पियो हुजे, हेॾा पैसा पिया हुजनि, तूं छा खणंदी? मां पैसा खणंदुमि। वाह रे वाह, मां हुजां अकुल खणां। तूं बेअकुल हो न, तोखे अकुल जी ज़रूरत आहे। ॿुध अंसर, इहो घोट खे शादीअ ॾींहुं घोड़े ते छो विहारींदा? हिनखे इन करे विहारींदासीं, आख़िरी मौक़ो ॾींदासीं। भॼणो थी त भॼी वठ, न त सॼी उमिरि मोतड़ा खाईंदे। छोकिरियूं शादीअ में 2 प्लेट बिरयानी, 2 प्लेट कोरमो कबाब ऐं बोतल पी आख़िर में घर वञी चवंदियूं हाय पेट में सूर आहे। पोइ वरी मां चवंदी अथनि झलियो माए न ॻाढ़ो वॻो न पाए, नज़र लॻी वेंदई। अॼुकल्ह ॿारनि जी मोबाइल भॼी थी पए त ॿिए ॾींहं ते चेंज था कनि। इहे असां हूंदा हुआसीं जेको वॾो फूकणो फाटंदो हो, उन मां बि नंढड़ा नंढड़ा फूकणा ठाहींदा हुआसीं। अगर मां फर्स्ट पोजीशन अचां पेपरनि में तोखे छा महसूस थींदो? अरे चरिया मां ख़ुशी में चरियो थी वेंदुमि। पोइ इन करे मां फर्स्ट नथो अचां न, मथां मुंहिंजो भाउ चरियो थी वञे। अंसर, हा तुंहिंजो दोस्त त अॼु सफ़ा ऐं शेर थो लॻे। कमीनो आहे शेर, पर प्यारे चक्कर में कुत्तो थी वियो आहे। अंसर, हा मां ॿुधो आहे जन्नत में ज़ाल गॾु न हूंदी। बिल्कुलु सही ॿुधो अथई।
जन्नत में वो ज़ाल गॾु हूंदी त पोइ हुनखे जन्नत छो चवंदा? जहाज हेॾो वॾो आहे यार, हिनखे रंगो कीअं कंदा? इहो जॾहिं मथे वेंदो आहे न, नंढड़ो थी वेंदो आहे, पोइ उते वञी रंगो कंदा अथसि। यार शादी माण्हू पाण खां 3-4 साल वॾी छोकिरीअ सां करे, सुभाणे तेज़ ॻाल्हाए जहिड़ो करे माण्हू इहो सोचे चुप कंदो, छॾेसि यार 4 ॾींहं वॾी आहे। सर जी साईं। कुत्तो पुछ छो लुड़ाईंदो आहे? साईं साइंस जे उसूल जे मुताबिक़ पुछ में एतिरो दम न आहे जो कुते खे लोॾाए सघे। शानू ख़ुदकुशी करणु ज़ुल्म आहे, हराम आहे, गुनाह आहे। इन खां त माण्हू पाण खे गोली हणी मारे छॾे। अंसर हा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, कहिड़ी? तूं सभ खां वधीक मूं ते ई भरोसो छो कंदो आहे? यार शानू तोखे ख़बर त आहे दुनिया में सभ खां वधीक कुतो ई वफ़ादार हूंदो आहे। हा इहा ॻाल्हि त